आयो लाल सभई चओ कंहिंजो बि मूड कोन्हे ॿुधण लाइ कुर्सियूं ख़ाली थींदी वयूं आहिनि आहे त मूंखे आवाज़ु अचणु खपे आयो लाल सभई चओ हाणे स्टेशन ताईं पहुतो आहे मुंहिंजो रायपुर अञा न पहुतो आहे रायपुर पहुचण खां पोइ ख़बर पए मां चाहियां आयो लाल सभई चओ महिरबानी अॼोको ॾींहुं सिंधी भाषा दिवस इनखे छो मल्हाईंदा आहियूं वधीक थोरे में तव्हांखे हिकु लाइन में ॿुधायां त असांखे सरकार भाषा दिवस थोरो 2 मिंट ॿुधंदा जेकॾहिं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि ईंदी तव्हां कहाणी खे ॿुधाए पोइ ॻाल्हि 2 ॼणनि खे फांसी सजा मिली हुई फांसी सजा मिलण खां अवल उनखां पुछियो वेंदो आहे पुछियो वेंदो आहे त तव्हांजी आख़िरी इच्छा छा आहे हिक खां पुछियो वियो हुनजी आख़िरी इच्छा मुंहिंजी आहे त मूंखे भाषण ॾियण जो मौक़ो ॾिनो वञे ॿिए खां पुछो भई तुंहिंजी इच्छा छा आहे कंहिं भाषण शुरू करे उन खां मूंखे फांसी ॾिनी वञे त भाषण ॾियणु त सवलो आहे ॿुधणु ॾाढो ॾुखियो आहे ऐं मां सम्झां तव्हां कंहिंजो बि मूड कोन्हे मां ख़ाली ॿ चारि ॻाल्हियूं चइनि असांखे सिंधी भाषा जेको महत्व ॾियण लाइ वेठा आहियूं उन मक़सदु आहे महिरबानी करे थोरी देरि चुप रहंदा तव्हां या ॻाल्हाइबा त 5 मिंट जेकर टाइम ॾींदा मां रायपुर खां आयो आहियां 24 कलाक पंधु करे तव्हांजे ख़ाली 4-5 मिंट वठंदुसि जेकॾहिं शांती कंदुसि मज़ो ईंदो सिंधी भाषा जो मतिलबु आहे त असांखे हेॾा हक़ मिलिया आहिनि त जेकॾहिं संसद में कोई बि प्रस्ताव पास थिए सभु सिंधीअ में लिखणु खपे असां सिंधी 1000 मास्टर पैदा थी सघंदा आहिनि हर स्कूल में सिंधी मास्टर हुअणु खपे इहा असां हक़ आहे असांजो हक़ आहे त असां जेको बि संसद में प्रस्ताव अचनि था उन सिंधीअ में थी वञे त इहा असांखे ताक़त मिली आहे असांखे उन ताक़त जो फ़ाइदो असां वठूं इहो हिकिड़ो ज़रूरी आहे पर मूंखे 5 मिंट शांति रहो असां 2 ॻाल्हियूं ख़ाली मां तव्हांखे चवंदुसि त इहे मेला ॾाढो सुठो मेलो लॻो ऐं आख़िरी जेको प्रस्ताव ॾाढो बढ़िया इन में शक न आहे इन मेलनि जे भरोसे सां सिंधी जाति वधंदा इहे मेला इहे मौजूं इहो को ॿियो करम पर अहिड़ो को ॿियो फॉर्म जेको वञे ॾींहं खे असां सिंधी ॿोलीअ खे वधाइण लाइ मां ख़ाली 2-3 ॻाल्हियूं चवणु मूंखे ॾिसणु नथो ॿुधनि था के त इहे सिंधी ॿोलीअ खे वधाइण लाइ जंहिं मक़सद सां वेठा आहियूं त सिंधी ॿोली वधे कीअं ऐं असां जेके ॿुधूं पिया त कोई बि सिंधी ॻाल्हाए न पियो अफ़सोस ॻाल्हि आहे त छा असांजी सिंधी ख़तमु थी वेंदी जे ख़तमु थी वेंदो उन कीअं रोकियूं मां 4-6 ॻाल्हियूं कंदुसि महिरबानी करे हिनखे ध्यानु सां ॿुधंदा पहिरीं ॻाल्हि ख़ासि तौर सां माताउनि सां जेके घणो करे हिन में काफ़ी संख्या में आहिनि बि त उहे पंहिंजे ॿार सां सिंधी में ॻाल्हाइनि हिकिड़ो ई ख़ाली हिकिड़ो ई वचन सिर्फ़ु पंहिंजे ॿार सां सिंधी में ॻाल्हाइनि त सिंधी कॾहिं न वेंदी ॿी ॻाल्हि जेके आहिनि कोन मां कंहिंखे चवां हे छा आहे हर दुकान ते हिकिड़ो स्टीकर छा लॻायो वञे मां सिंधी मूंखे सिंधी हुअण जो फ़ख़ुरु आहे मूंखे फ़ख़ुरु आहे त मां सिंधी आहियां ॿी ॻाल्हि लिखे उहो जे तव्हां सिंधी में ॻाल्हाईंदव मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी टियों स्टीकर लॻाए जेकॾहिं तव्हां सिंधी में ॻाल्हाईंदव तव्हांखे 1% मां छूट ॾींदुसि ॾाढी सुठी ॻाल्हि थींदी मां अहिड़े नमूने हिकिड़ा नंढा स्लोगन लॻाए वञनि त सभु ख़बर पवंदी सिंधी केरु आहे ऐं उन में वधीक फ़ाइदो थींदो ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेकी मां ख़ासि चवणु पियो चाहियुमि त असां हिकिड़ी महिलाऊं ख़ासि तौर सां हिकिड़े असां सोशल मीडिया में सिंधी जी हले थो पियो ॾाढो सुठो हले ऐं इहो हलणु खपे उन में हिकिड़ी सिंधी वेबसाइट ठहे उन में हिकिड़ी सिंधी वेबसाइट ठहे मां बि सिंधी आहियां मां बि जे मी टू जे हले तीअं हले त हिकिड़ो वेबसाइट ठहे मां बि सिंधी आहियां ऐं मां सिंधी आहियां इन सॼी वेबसाइट सभु हिक ॿिए सां जुड़ंदा वञनि त असां सिंधी वधाए करे सघंदासीं इहो हिकिड़ो मुंहिंजी सोच आहे इन में हलंदा रहूं त वधीक सुठो थींदो ऐं सिंधी ॿोली जे वधंदी न सिंधी ॿोली जेकॾहिं न थींदी त हिकिड़ी कहाणी ख़ाली ॿुधाए मां पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कंदुसि अमेरिका में हिकिड़े आख़िरी कहाणी अमेरिका में हिकिड़ो डुकंदो फोटो ॾाढे वटि आयो चई grandpa who are we चई we are Sindhis how we are Sindhis चई तुंहिंजो मां सिंधी आहियां मुंहिंजो पुटु तुंहिंजो पीउ सिंधी आहे ऐं तुंहिंजा पुट सिंधी आहीं नो grandpa that is the point इहा ॻाल्हि न आहे त छा ॻाल्हि आहे
चई हिकिड़ी ॻाल्हि ॿुध असां चए छा ॻाल्हि आहे चए असां मैम असांखे चयो त कंहिंखां पुछां की हुन जो गुजराती आहियां कंहिं चयो मां मराठी आहियां कंहिं चयो मां बंगाली आहियां मां चयो मां सिंधी आहियां हुन गुजराती खां पुछियो तूं गुजराती कीअं आहे चयो मां गुजराती ॻाल्हाईंदो आहियां मराठी चयो मां मराठी ॻाल्हाईंदो आहियां सिंधीअ खां पुछे तूं की मां त चुप थी वियुसि छो जो मां सिंधी कोन ॻाल्हाईंदो आहियां मां सिंधी कोन ॻाल्हाईंदो आहियां तंहिं करे मां सिंधी कोन आहियां जेकॾहिं सिंधी ॻाल्हाईंदासीं न त सिंधी चवण जो हक़ कीअं रहंदो इन करे हिकिड़ी ॻाल्हि इन ॻाल्हि खे दिमाग़ में रखो त असां सिंधी सॾाइण जा हक़दार तॾहिं आहियूं जॾहिं असां सिंधी ॻाल्हाईंदासीं मां मूड नथो ॾिसां पियो वधीक न ॻाल्हाए तव्हां सभिनी खे धन्यवाद तव्हां हिते सुठो प्रोग्राम ॾिनो ऐं ॾिनो आहे इन वाधाई मां हाणे आवाज़ थो ॾियणु चाहियां तव्हां सभिनी जी ताड़ियुनि जे विच में ज़ोरदार ताड़ियुनि सां सॾु ॾेई रहियो आहियां अॼु जे मुख्य महिमान आदरणीय दादा श्री जगवाणी साहब गुरमुखदास जगवाणी ज़ोरदार ताड़ियूं महिरबानी भाउ देवलाली जे हिन सुहिणे मैदान में अॼु मुंहिंजे रतन जेको नालो आहे जेको पाण रतन आहे उन सिंधियत जा एतिरा रतन जमा कया आहिनि तंहिंजे करे पहिरियों अचो त उन देवता जे पंहिंजे इष्ट देवता जो ज़ोर सां नारो हणूं आयो लाल कयो ऐं तव्हांखे ॿुधी ॾाढी ख़ुशी थींदी त जेको अॼु मां आमदार थियो आहियां मंत्री थियो आहियां इहो सिर्फ़ु हिकिड़े संतनि जी आशीर्वाद सां थियो आहे ऐं उहे आहिनि मुंहिंजा सतगुरु सचो साईं सतरामदास मां उन्हनि जी बि जय कंदो आहियां सचे साईं सतरामदास साहिब की अमर साईं भगत कंवरराम साहिब की रतन कंहिं चयो आहे त ही मंज़िलूं बि ॾाढियूं ॾुखियूं हूंदियूं आहिनि ही मंज़िलूं बि ॾाढियूं ॾुखियूं हूंदियूं आहिनि हासिल बि ॾाढी मुश्किल सां थींदियूं आहिनि पर उते तूफ़ान बि हारजी वेंदा आहिनि जिते हेड़नि सुहिणनि जूं ॿेड़ियूं ज़िद ते हूंदियूं आहिनि तंहिंजे करे मां जंहिं महिल अंदरि पहिरियों आयुमि 7:30 खनि असांजे रतन भाउ चयो 7 बजे अचो मां जंहिं महिल अंदरि आयुमि त मूंखे ॾेखो त हिते रुगो लेडीज़ जो शो आहे जेको फैशन शो आहे हक़ीक़त ॿुधायां मां ईअं सम्झुमि त को फैशन शो आहे हिकिड़ो बि मर्द न पियो ॾेखाम अचे 2-4 काका मूं वांगुरु कुंड में वेठा बाक़ी रुगो लेडीज़ सां भरियो पियो मां रतन खां अची पुछियो रतन भाउ सिंधी दिवस आहे या फैशन जो को अॼु प्रोग्राम आहे चए न साईं अॼु सिंधी दिवस आहे उन सिंधी दिवस जे निस्बत सां तव्हां सभिनी खे सिंधी ॿारनि खे सिंधी ॿोली तस्लीमी ॾींहं जूं पहिरियों त वाधायूं हुजनि पूरी देवलाली खे ऐं स्कूल सिंधी पंचायत खे एॾो सुठो आयोजन कयो वियो आहे ऐं ख़ासि करे मां इंडिया त न पर वर्ल्ड मां घुमी आहियां वर्ल्ड जे हर प्रोग्राम मां अटेंड कंदो आहियां सिंधी सम्मेलन हर साल अटेंड कंदो आहियां फॉरेन में पहिरियों दफ़ो मां अॼु ॾिठो त देवलाली जो नालो हूअं त ॾाढो मशहूरु हुयो मां जॾहिं बि दुबई वेंदो आहियां त उते असांजो वासु सराफ सां गॾु रहंदो आहियां हिते बि उन सां आहियां 2 दफ़ा पर अॼु लॻो त वाकई देवलाली जा जेके मर्द दुबई में कमाइनि था त देवलाली जी लेडीज़ बि उन्हनि खां घणियूं ज़ोर आहिनि तो अॼु अहिड़े तरीक़े सां हुननि प्रोग्राम पेश कयो जिन जा घणनि जा मुंहिंजो लॻे थो देवलाली जा असांजा ॿाहिरि दुबई वग़ैरह आहिनि जे तव्हां वीडियो उनखे मोकिलींदो त उहे उते बि ख़ुशि थींदा त वाह 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 देवलाली वाह तव्हां सभिनी खे वाधायूं हुजनि सिंधी तस्लीमी ॾींहं जूं हाणे खपे जीअं मुंहिंजे भाउ लक्ष्मण चयो मां ॿुधां पियो वेठो त चईसीं हर मर्द ज़ाल खां पुॼंदो आहे पहिरियों हुन ईअं स्टार्ट कयो मां ईअं ॿुधो शायदि पर मां चवंदो आहियां हर शरीफ़ माण्हू ज़ाल खां पुॼंदो आहे जेके शरीफ़ आहे उहो सभु हथ मथे कयो त तव्हां सभिनी जी महिरबानी असां इहा कोशिशि कंदासीं त जीअं असांजे तव्हां डॉक्यूमेंट्री ॾेखारी त भई मुंहंनि जे दड़े जी मां इहा ई कोशिशि करे रहियो आहियां गवर्नमेंट ऑफ इंडिया खां त असां तव्हांखे हिकिड़े ग्रुप जे माध्यम सां इहा छेज जेका तव्हां ॾेखारी आहे इहा उते मुंहं जे दड़े ॾियूं ऐं इहा असां प्लानिंग माखीजा साहिब मां करे रहिया आहियूं हिकिड़ो डेलीगेशन वठी हलूं जेको असांजो उते हले महाराष्ट्र सिंधी सहायता अकेडमी जे लाइ मां सिर्फ़ु 2 मिंट ॻाल्हाईंदुमि छो जो हुन में देवलाली जो वॾो फ़ाइदो आहे सिंधी सहायता अकेडमी 15 सालनि खां बंदि पई पुराणी सरकार में हीअ सरकार जेका आई असांजी इन सरकार असांजी विनती खे मान ॾींदे सिंधी सहायता अकेडमी खोले ॾिनी ऐं मूंखे वॾो में वॾो ज़िंदगीअ में हिकिड़ो ॾुख रहिजी वियो
त जंहिं महिल एकेडमी बंदि थी त मूंखे नासिक मां हिकिड़ो मायाराम दर्द करे फ़ोन कंदो हमेशह, डॉक्टर साहब इहा एकेडमी खोलाए। हिकु दफ़ो मां हिन एकेडमी जो मेंबर थिया या मुंहिंजो किताबु लिखी, आख़िर वीचारा उहे हिन दुनिया मां रवाना थिया, वक़्त जो टाइम आहे। उनखे ॻाल्हि खे मूंखे यादि रही ऐं उन खां पोइ मां सरकार जे कढ पियुमि ऐं मां उहा एकेडमी खोलाई। NCPSL हिन सरकार खे चईसीं बजट डबल कयोसीं, पर ॾुख छा थो थिए त जंहिं महिल को सिंधी कमु थो करे त कोई न कोई सिंधी पेंग छिकण लाइ बीह रहियो आहे। भई सरकार हिनखे मंत्री थी करे, सरकार हिनखे एकेडमी में थी आणे, सरकार जो ख़र्च थो वधे। भाऊ असांखे ख़बर आहे त असां छा छा तकलीफ़ था खणूं, असां को खीसे में पघार बि कोन था खणूं, असां हिन समाज लाइ मरूं था। त घटि में घटि हर साल असां 10 माण्हुनि खे इनाम ॾींदा आहियूं, त उन मां सिंधियुनि खे ई ॾींदा आहियूं न, ॿिए खे त कोन ॾींदा आहियूं। लख रुपयो इनाम ॾींदा आहियूं, 50,000 ॾींदा आहियूं, 5 लख रुपया ॾींदा आहियूं NCPL मां। त तव्हांजी आशीर्वाद सां इहा ई सरकार वरी चूंडिजी ईंदी, तव्हांजी आशीर्वाद सां असां हिन कम खे अॻिते वधाईंदासीं। ख़ुशख़बरी तव्हांखे इहा थो ॾियणु चाहियां त देवलाली मां हिन साल असां महाराष्ट्र सिंधी साहित्य अकेडमी जेको नालो मोकिलियो आहे उहो अथव भाउ रतन जो। ऐं पहिरियों प्रोग्राम जेको एकेडमी जो थींदो 6 जो थींदो ऐं तव्हां कंदव सभु, बजट असां ॾींदासीं, ऑर्गेनाइज रतन कंदो, हेॾे तव्हां आणंदव। पहिरियों तव्हांजे देवलाली सां मुंहिंजो वाइदो आहे, पहिरियों तव्हांजो सिंध समाज जो कमु कंदासीं। हा साईं, भैया चवंदा आहिनि त हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त जेकॾहिं चवंदा आहिनि तव्हां हा अचो सुरेश जी, जे तव्हां 1 साल लाइ सोचो था, अदियूं मुंहिंजियूं भेनरियूं, सिंधी ॿोली खे वधाइण जे लाइ तव्हांजो वधि में वधि तव्हांजो योगदानु आहे। तव्हां घर में ॿार सां सिंधी ॻाल्हाईंदव त ॿार वधीक सिंधी ॻाल्हाईंदो। असां त सभु दुकाननि ते हूंदा आहियूं, सुबुह निकिरी वेंदा आहियूं, टिफिन बाग़ खणी वेंदा आहियूं, घरों ख़बर ई न पवंदी आहे छा थो थिए। तव्हां ई ॿारनि खे दड़काजो, मुड़ुसनि खे बि सिंधी में दड़काजो हलंदो, ऐं वधीक सुठो थींदो दड़का सिंधीअ में ॾींदव त पाड़ेवारो न सम्झंदो न। मां हाणे शिरडी वियो हुउमि, मुंहिंजो पाकिस्तान सिंधी प्रांत में हिकिड़ो दोस्त आहे, MLA, मां हुनखे शिरडी वठी वियुमि। पोइ शिरडी में हिकु दुकान ते मां हुनखे तस्वीर पियो ॾियां साईं बाबा जी, त हुन दुकानदार चयो साईं इहे 3500 रुपया अथव, हिंदी में पिया ॻाल्हायूं, मराठी में। त हुते हिकिड़ो बीठो स्टोर ते नौकरी कंदो, मूंखे चई साईं सिंधीअ में, सिंधी मतिलबु हा साईं, चई साईं 2100 जी अथव, वधीक पैसा न ॾिजोसि, हिन जी क़ीमत 2100 अथव। आख़िर उहा 2200 में असां हुनखां वरिती। त सिंधी भाषा ॻाल्हाइण जो फ़ाइदो अथव। चवंदा आहिनि त 1 साल लाइ सोचियो था त ॿिज पोखे छॾियो। जेकॾहिं तव्हां 1 साल लाइ सोचियो था समाज जे लाइ, सिंधी समाज जे लाइ, त ॿिज पोखे छॾियो। जे 10 सालनि लाइ सोचियो था त हिकु ॿूटो लॻायो। ऐं रतन जी, जेकॾहिं तव्हां 100 सालनि लाइ पंहिंजी क़ौम लाइ सोचो था त हिन क़ौम खे तालीम ॾियो, सिंधी सेखारियो। तव्हां हिते घुरायो अर्जन हासिद जी हिकिड़े शेर सां आख़िर में, त जेको चई वियो आहे, ॿुधारियो वीचारो हासिद साहिबु रसा लाइ हिकिड़ो सुठो शेर चई वियो आहे, ज़िंदा सा क़ौम रहंदी जंहिंजी ज़बान ज़िंदा, ज़िंदा सा क़ौम रहंदी जंहिंजी ज़बान ज़िंदा, पंहिंजी क़ौम ज़िंदा सारो जहान ज़िंदा, पंहिंजी क़ौम ज़िंदा सारो जहान ज़िंदा। सिंधी तो रखजांइ साबित सिंधी ज़बान खां नातो, जीअं ही चंड तारा ऐं आसमान ज़िंदा। तव्हां सभिनी खे ॿीहर तस्लीमी ॾींहं जूं 67 जेको थी लख लख करोड़ करोड़ वाधायूं। चेटी चंड थी गुज़रियो, उन जूं वाधायूं ऐं सुहिणी सुहिणी छेज जूं। मुंहिंजो सचो साईं कंवरराम साहिब बि छेज विझंदो हो, उन जूं बि वाधायूं। पोइ सिंधी पंचायत खे करोड़ करोड़ वाधायूं। अहिड़ा प्रोग्राम कंदा रहो ऐं साईं असांखे बि ज़रूरु घुराईंदा रहो। महिरबानी महिरबानी महिरबानी। जी सिंध दादा, जेको तव्हां चयो न कि अचण सां तव्हांखे लॻो कि फैशन शो आहे, एक्चुअली मूंखे मां बि इहो ई पुछो त कंहिंखां पुछोमानि त चयनि न साईं देवलाली जो नियम आहे, जाइफ़ूं ॿाहिरि वेंदियूं आहिनि, मर्द घर में रोटी पचाईंदा आहिनि। पर जंहिं महिल हुननि खे पतो पियो रोटी हिते आहे त उहो बि अची वियो आहे। पोइ ज़ोरदार ताड़ियूं असांजे आदरणीय दादा जे लाइ, ॾाढो शानदार असांखे। जी, मां हाणे आदरणीय अजीत मान्याल जी खे सॾु कंदुसि। हुन खां पहिले हिकिड़ो तव्हांखे हिकिड़ी सूचना ॾींदुसि कि तव्हांजे ई पासे में जलगांव में ॾाढो शानदार झूलण साईं जो मंदिर ठही रहियो आहे, जेको ॾाढे वॾे स्केल में ॾाढो वॾो मंदिर ठही रहियो आहे, जेको कि पूरे विश्व में प्रसिद्ध थियण वारो आहे। मां तव्हां सभिनी सां निवेदन कंदुसि जेको हुन मंदिर में सहयोग ॾेई थो सघे, जलगांव जे झूलण साईं जे मंदिर में पंहिंजो सहयोग ॾे। मान्याल साहब। छेजी जी ॻाल्हि निकिती आहे। पहिरीं त सिंधी भाषा ॾींहं ते मां तव्हां सभिनी जो अभिनंदन थो कयां
शेर जी लाइ ॿुधो, ॿ महीना अॻु में नागपुर में अखिल भारतीय शेर जी प्रतियोगिता थी हुई। 18 सिंधी टीमनि पार्ट वरितो हुयो, पर अॼु जेको शेर जिते थी आहे, झूलेलाल तव्हांखे पहिरियों इनाम ॾेई छॾियो आहे। वरी फरवरी में शेर जी अखिल भारतीय कॉम्पिटिशन थियणी आहे। देवलाली नासिक में सभी भेनरियूं गुलरियूं हुन में पार्ट वठनि, इहो मां तव्हांखे रिक्वेस्ट थो कयां। तव्हां सभिनी खे वाधायूं। घणो घणो धन्यवाद। हाणे मां आवाज़ ॾेई रहियो आहियां आदरणीय श्री हरीश चावला जी खे ऐं श्री मोहन मनवानी जी खे, जेके कि ईंदा और डायरेक्टरी बारे में असांखे ॼाण ॾींदा। जय झूलेलाल। मान्यवर मंच, प्यारा भाउर ऐं भेनर, हाणे तव्हांजे साम्हूं तव्हांजे अॻियां जेकी फूल सिंध पंचायत देवलाली जी डायरेक्टरीअ जो विमोचन कयो वियो, उनजो लाभ ईंदड़ वक़्त में समाज खे काफ़ी थियण वारो आहे। शादी मुरादियुनि में, गमी कसरनि में नाला उन में आहिनि, उन में तव्हांखे उहे कमु ईंदा। मां उन्हनि सभिनी भाउरनि जो बि तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जिन असांखे हिन डायरेक्टरीअ लाइ पूरो सहयोग ॾिनो। ऐं मां श्री हरीश चावला जन जो भी शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे हिन डायरेक्टरीअ जे छपाईअ में पंहिंजो वॾो योगदान ॾिनो। ऐं मां साई सागर ऐं क्रिस्टल प्रिंट जिते हीअ डायरी ठही आहे, उनमें मोहित भाई, नानिक शेख ऐं जितिन आहूजा, उन्हनि जो भी शुक्रगुज़ार आहियां जिन असांखे ॾाढी हेल्प कई हीअ डायरी ठाहिण में। तव्हां सभिनी खे सिंधी दिवस जो लख लख वाधायूं। जय झूलेलाल। जय झूलेलाल। आयल सभी मेहमान, मां फूल सिंधी पंचायत जे देवलाली तरफ़ां सभिनी जो स्वागत थो कयां ऐं सभिनी खे 52वें सिंधी दिवस जूं लख लख वाधायूं थो ॾियां। हीअ फूल सिंधी डायरेक्टरी जेका आहे, इन जो ख़्यालु असांजे मोहन भाउ खे कुझु 2-3 सालनि खां कंटिन्यू कयो। हीअ टीम ठहण खां पोइ पहिरियों असां कमु हथ में खयोसीं ऐं उन में श्री नरेश काड़ा कंस्ट्रक्शन जा चेयरमैन श्री नरेश काड़ा, उन्हनि असांखे जाम वॾो सहयोग ॾिनो ऐं उन्हनि असांखे इहा हिकु हिमत ॾिनी कि तव्हां अॻियां वधो, मां तव्हां सां गॾु आहियां। उन खां पोइ असांजी हिमत वधी ऐं हीअ सुठी ऐं सुहिणी डायरेक्टरी उन सां गॾोगॾु जेका इहा तव्हां वेबसाइट जेका हाणे लॉन्च थी, उहा बि इन जे माध्यम सां ई ठहियलु आहे। इहा डायरेक्टरी असां ठाहीसीं। हाणे मुंहिंजो आह्वान आहे कि नासिक वारनि खे बि कि तव्हां अचो गॾु, असां हिकु डायरेक्टरी गॾु ठाहियूं जंहिंमें सभु सिंधी हुजनि, ताकी जीअं हाणे तव्हां ॾिठो जीअं माजी उप मुख्यमंत्री असां सिंधियुनि वटि अची करे असांखे जेकॾहिं शुभकामनाऊं ॾियनि था, त इहो असांजी सिंधियुनि जी ताक़त जो नतीजो आहे। इन नतीजे खे अॻियां वधाइण जे लाइ असां सिंधियुनि खे हाणे गॾु थियणो आहे, असांखे पंहिंजी एकता खे अॻियां वधाइणो आहे। सभिनी खे हिकु विनंती आहे, नासिक जा बि जेके आहिनि उहे बि असां सां गॾु अचनि, वॾो असां पंहिंजी हिकु यूनिट कयूं, असांजी हिकु वधी कयूं। जय झूलेलाल। सभई चओ, हाणे सभु ध्यानु हेॾे ॾियो। हाणे मां जोरदार ताड़ियुनि जे विच में आवाज़ ॾेई रहियो आहियां मुंबई ऐं कल्याण मां आयल श्री सुरेश कुमार एंड ग्रुप जो। जोरदार ताड़ियूं भाउ सुरेश कुमार जे लाइ, जेको कि पंहिंजी प्रस्तुतियां ॾींदा। ॾाढो सुंदर तव्हांखे गीत संगीत हिननि जी पूरी टीम में केवल हिंदुस्तान में ही प्रसिद्ध न, विश्व जा प्रसिद्ध गायक वॼाईंदड़ सभु कलाकार गॾु। हाणे मां माइक बजा और मंच भाउ सुरेश कुमार जे समर्पित सभई जो झूलेलाल। ज़रा सभई ध्यानु ॾियो, हेॾा हिकिड़े सेकंड लाइ ध्यानु ॾियो। मुंहिंजा भाउर, मुंहिंजूं भेनरूं जिन छेज सां धूम मचाई आहे, उहो बि पंहिंजो फर्ज़ पालन। हिकिड़ो मिंट हिन पासे ध्यानु ॾियो। मां तव्हां सभिनी खे सिंधी हुजण जूं ऐं सिंधी दिवस जूं ऐं चेटी चंड जूं लखे करोड़े वाधायूं थो ॾियां। हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी वॼायो। हिते जेके सिंधी बीठा
वठी फनकार अॼु पंहिंजो वॾो भाग सम्झनि था कि झूलेलाल जे चरणनि में पंहिंजे सिंधी भाउरनि भेनरुनि जे विच में तव्हां साहिबनि जे सन्मुख थियण जो हिन हिकिड़े सिंधी भाउ खे मौक़ो मिलियो आहे। मां तव्हांजो तहे दिलि सां स्वागत थो कयां। हिन संगीत में गुलदस्ते में तव्हां जेको ॿुधणु चाहींदा असां ॿुधाईंदासीं। सिर्फ़ु मां बानीकारनि खे चवंदुमि कि मूंखे ॿुधायो कि मुंहिंजो टाइम केतिरो आहे, यानी कि हिते केतिरो वक़्तु परमिशन आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। चेटी चंड जूं वाधायूं, सिंधी दिवस जूं वाधायूं, माता राणीअ जे एकाड़नि जूं वाधायूं। जयकारा शेरावाली दा, बोल सच्चे दरबार की जय। त साहिबान घणो वक़्तु न विञाईंदे वक़्त जी तक़ाज़ा खे सम्झंदे असीं पंहिंजे शेड्यूल खे डायरेक्ट बणायूं था। तव्हांजे फरमाइशुनि जो स्वागत था कयूं। श्री रतन चावला जी जिते हुजनि महिरबानी करे साम्हूं अचनि। हिन प्रोग्राम जी शुरूआत कयूं था असांजी साथी कलाकार देवलाली शहर जी रहंदड़ मुंबई जी आइडियल विनर तव्हांजे साम्हूं अचे थी। एक एक्टिवा जी चाबी मिली आहे, शायदि हुन जो नंबर 55 आहे। जंहिं कंहिंजी हुजे मूंखां अची वठी थो सघे एक्टिवा जी चाबी। हेलो हेलो चेक।
प्रभु चए थो, प्रभु इहो चए थो मुंहिंजो कमु आहे तव्हांखे ॿुधाइण
जेको ताड़ी न वॼाईंदो उहो ॿिए जनम में घर घर में वञी ताड़ी वॼाईंदो। लाल जा जादी चओ। हे जेके मुंहिंजूं भेनर डांस करे रहियूं आहिनि, जेके मुंहिंजूं भेनर छेज हणी रहियूं आहिनि, ॼण सिंध संस्कृति जी यादि अचे। मां इन्हनि भेनरुनि खे चवंदुमि महिरबानी करे मथे अचो, मुंहिंजूं भेनर छेज हणो, झूलण जा जयकारा ॻायूं। अचो मुंहिंजूं भेनर मथे अचो। चेहरे ते सुहिणी झूलेलाल जी सिंधी टोपी, ॼण सिंध जी यादि अचे। मां ईअं चवंदुमि लगे
जेके बालकनीअ में भी वेठी आहिनि ऐं जेके साईं जे दर ते साईं जे पंजड़े ते पेर खणंदा आहिनि साईं उन्हनि जे मन जूं मनोकामनाऊं पूरियूं कंदो आहे। तव्हां ताड़ी वॼायो जेके वेठा आहियो। भाई मुझे भेनरुनि जी इहा फरमाइश थी आहे, चवंदा आहिनि संगत में साईं हूंदो आहे। हिकिड़ी ताड़ी वॼायो। लाल जा जाती चओ, लाल जा जाती चओ, सभई भेनरूं चवनि जय। देखिए इस बहन का मोबाइल गुम हो गया है और जिसको भी मिले भगवान का दर है वो मोबाइल लौटा दीजिए, उनको दे दीजिए। इनका ध्यान नहीं लग रहा है, ध्यान लग रहा है। जय झूलेलाल। हेलो हेलो जेके झूलण जो मिलो प्यार खुशहाल ओ हथ मथे करे, हथ मथे करे, हथ मथे करे, हथ मथे करे। जेके झूलण कयो माला माल, जेके झूलण कयो माला माल ओ हथ मथे करे, हथ मथे करे, हथ मथे करे, हथ मथे करे।
वण फुलनि जा प्रेमी प्यारा घुरायो देवलाली शहर जा रस्ता सजायो आही बहारी गुलनि मूंखे ॾाढा था वणनि छो तूं साहिब थियूं अचनि आही बहारी गुलनि मूंखे ॾाढा था वणनि छो तूं साहिब थियूं अचनि तुंहिंजा रस्ता था सजनि मुंहिंजे घरे पियो मन छो तूं साहिब थियूं अचनि तुंहिंजा रस्ता था सजनि मुंहिंजे घरे पियो मन छो तूं साहिब थियूं अचनि रख त जंगल वारे ते रख त मुंहिंजे लाल ते लाल झूले सभई चओ लाल झूले लाल झूले सभई चओ लाल झूले प्लीज थोड़ा स्टेज पे ऊपर आ जाइए सर्कल कर दीजिए प्लीज थोड़ा पीछे अभी हेमंत अप्पा का इंट्रोडक्शन देने की तो किसी को जरूरत एक्चुअली नहीं है, जो बाहर से आए हैं उनको हम कल इंट्रोडक्शन दे देते हैं कि अप्पा शिवसेना से आज की तारीख में खासदार है नासिक से। अप्पा साहब आज खास अपने बिजी शेड्यूल में से टाइम निकाल के हम सब सिंधियों को अपनी तरफ से हार्दिक शुभेच्छा देने आए हैं। मैं अप्पा से रिक्वेस्ट करूंगा कि 2 शब्द कहें। अप्पा आज के इस समारोह में उपस्थित नामदार जगवानी साहब, सभी हमारे सिंधी बांधव, उपस्थित सभी भाइयों बहनों, पहले तो मैं आपको इस सिंधी दिन की बहुत बहुत बधाई देता हूँ, बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। निश्चित रूप से आप सभी का अपने फ्रीडम से पहले का बहुत ही बड़ा हिंदुत्व के लिए बहुत बड़ा त्याग आपने किया है और ये सभी हिंदुस्तानी सभी जानते हैं। और निश्चित रूप से आज भी अपने पंतप्रधान आदरणीय मोदी साहब भी इस हिंदुस्तान के लिए बहुत सारी आगे अपने हिंदुस्तान की अच्छी प्रगति हो, इसकी अच्छे अच्छे निर्णय, जनहित के निर्णय उन्होंने लिए हैं संसद में। इसलिए निश्चित रूप से अपना आगे का भविष्य जो है भारत का निश्चित रूप से अच्छा रहेगा। और आप पुणे से एक बार आप सभी सिंधी भाइयों को बहुत बहुत सिंधी दिन की आपको बहुत बहुत शुभकामनाएं देते हैं। धन्यवाद।
बहु हीरा मलक लाल दादाजी जो झूलेला। आदरणीय खासदार साहब, उनका हम बहुत बहुत स्वागत करते हैं देवलाली सिंधी पंचायत की तरफ से। ऐं तव्हां सभिनी खे सिंधी दिवस जूं वाधायूं था ॾियो। सिंधी मंच हुजे ऐं सतगुरु साईं सतराम दास साहिब खे यादि न कजे या भगत कंवर अहमद साहिब खे यादि न कजे त उहो मंच अधूरो आहे। तव्हांजे साम्हूं भगत पेश कंदासीं, पर चवंदा आहिनि संगत में साईं आहे। हिन गीत खे असां सिंधियुनि जो क़ौमी तरानो चवंदा आहियूं। ऐं तव्हां साहिबनि असांजे भेनरुनि चाहे
नालो नालो शानो शौकत कमाई सोचे जरा केड़ी कीमत चुकाई सोचे जरा केड़ी कीमत चुकाई जो वजूद पंहिंजी को बसती पंहिंजी बोली अपनायो जो वजूद पंहिंजी को बसती पंहिंजी बोली अपनायो सबरी ज़िंदगी खेती चंड जूं लख लख वाधायो सबरी ज़िंदगी खेती चंड जूं लख लख वाधायो और पुजाई तो झूलेलाल और पुजाई तो झूलेलाल और पुजाई तो झूलेलाल पुजाई तो झूलेलाल झूलेलाल मुझो तेरो लाल झूलेलाल मुझो तेरो लाल और पुजाई तो एक लगाई तो अधाई तो झूलेलाल और पुजाई तो सारी
मंच जे उते जेकॾहिं असांजे भक्त
भक्तन के भगवान साईं कंवरराम साहिब के याद रखिजे तो वो महफ़िल अधूरी चई वेंदी आहे। हिकिड़ी हथ मथे करे जयकारो लगायो, बोल साईं भक्तन के भगवान साईं कंवरराम साहिबन की जय। शेषा साईं सचे सतराम दास साहिबन की जय। असां सां गॾु हिकिड़ी भेण आयल आहे ठाकुर भेण। हिन भॻत खां पोइ इन भेण खे असां चांस ॾींदासीं। तमामु सुठी कलाकार आहे, बॉम्बे मां आयल आहे। असां मैडम ठाकुर जो स्वागत था कयूं। देखिए आप लोगों की तालियों में मुझे एक शेर याद आ रहा है, अगर आप इजाजत दें तो। कहते हैं कलाकार कभी मरता नहीं है, कलाकार कभी मरता नहीं है, जिंदा दफना दिया जाता है। कलाकार कभी मरता नहीं है, जिंदा दफना दिया जाता है। जब भी कब्र खोल कर देखो आप लोगों के तालियों के इंतजार में पाया जाता है। असी सजदो था कयूं साईं कंवरराम साहिब के। साईं प्रभु तव्हां महिरबानी करे वेनती अचो गया। ओहो वाह वाह, हिननि जेको जामो पातो आहे अंदरि असांजो हिकिड़ो फनकार आहे, पर असांजे लाइ साईं कंवरराम साहिब। लाउड लाउड साईं कंवरराम जा साईं कंवरराम जा पैसे में पन का भरे, पैसे में पन का भरे, धोखा दींदो हलो राम नाम जा, धोखा दींदो हलो राम नाम जा। साको रखणी हलियो खुला साईं कंवरराम जा, साको रखणी हलियो खुला साईं कंवरराम जा। साईं सतराम जा, तेरे खुया साईं सतराम जा। साको रखणी हलियो खुला साईं कंवरराम जा, साको रखणी हलियो खुला साईं कंवरराम जा। साडी जिम्मे तेरे में गुफियो बदर छम छम करना मजे ने छबो रखला और जो साईं सतराम दास साईं कंवरराम जो मिठड़ो आवाज बुधी करे अज धर्मशाला का बाहर निकली आया संत निकली बागे आयो अचण साईं गले लगायो संत निकली बागे आयो अचण सां गले लगायो तुझो नालो छाती बचड़ा तुझो नालो छाती बचड़ा आयो वेठल कणे
तुरंत वही आया डीजे में बांध पाएगा चवण लगा साईं आगे सिर भी संतन सदके मोहर साथ सभई खाईंदे पानी पींदे न पाई नींदे मोहर साथ सभई खाईंदे पानी पींदे न पाई नींदे आगे सिर भी साधन सदके आगे सिर भी साधन सदके बोला आए हो बिना काम का बोला आए हो बिना काम का साखों खड़ी गलियों आगे खुला साईं कब्र ना मजा साखों खड़ी गलियों आगे खुला साईं कब्र ना मजा सभिनी खाता जेके कवरी राम आता मोरे सारे सभिनी खाता जेके कवरी राम आता मोया कोर तुंजा अगजी मोया कोर तुंजा अगजी विष्णु कम करे वे आम जा विष्णु कम करे वे आम जा गलियों खुला साईं कवर ना मजा साखों खड़ी गलियों आगे खुला साईं कवर ना मजा दिया पैसे में पन्नत भरे दिया पैसे में पन्नत भरे होका दीनो हलो राम नाम जा होका दीनो हलो राम नाम जा साखों खड़ी गलियों खुला साईं कवर ना मजा साखों खड़ी गलियों बाबे खुला साईं कवर ना मजा बाबे खुला साईं कवर ना मजा बाबे खुला साईं कवर ना मजा बाबे खुला सारी संगत जा बाबे खुला सारी दिए जा बाबे खुला कतनी वाल जा बाबे खुला सारी संगत जा बाबे खुला सारी हिंद सिंध जा बाबे खुला सारी हिंद सिंध जा 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 सारी संगत जा सारी संगत जा सारी संगत जा सारी संगत जा भारत मंदिर 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 जा हेलो साईं अरे असां साईं कंवरराम साहब जे चरणनि में सिर झुकायूं था ऐं गुरू का आखिरी सॼी संगत जे लाइ सभिनी सिंधी भाउरनि भेनरुनि जे लाइ सचे साईं सतरामदास साहिबनि खां साईं सतरामदास साहिबनि चयो साईं कंवरराम खे कंवर जेतिरा कुंवर तुंहिंजा संतनि खाधा आहिनि ओतिरियूं तुंहिंजियूं वर्सियूं ऐं मेला लॻंदा ओतिरियूं तुंहिंजियूं वर्सियूं ऐं मेला लॻंदा साईं कंवरराम ई हिकिड़ो आहे जंहिंजी सॼे हिंदुस्तान जे गिटी गिटीअ में वर्सी मल्हाई वेंदी आहे साईं वर्सी असां उन्हनि जे चरणनि में सिर झुकायूं था ऐं सभिनी जे लाइ ख़ैरु घुरूं था सभिनी जे लाइ ख़ैरु घुरूं था साईं बोल भक्तनि जे भॻवान साईं कंवरराम की जय Oh
दादा चाहे तो डांस हो दादा देर सा वासा में करो कोई डांस माताओं बहनों की फरमाइश पंखीड़ा पंखीड़ा जाएगा टेबल अर्ज गजे अंदर गाल के तेरे तुम्हें अर्ज गजे
घोड़े चढ़ी सवारी दिल के लगे थी प्यार दिल जो तू प्यार आई संगत सहारा आई दिल जो तू प्यार आई संगत सहारा आई सब जात कम करी तो हरदम पलव भरी तो सब जात कम करी तो हरदम पलव भरी आया बीच करके Raíssa,